नाज़रीन, बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं। अहम ख़बर सां सोशल मीडिया ते प्रोपेगेंडा हिरासत करण ऐं अफ़वाह पखड़ींदड़नि जो घेरो वधीक तंग कयो वियो। वफ़ाक़ी काबीना तरफ़ां नेशनल साइबर क्राइम्स इन्वेस्टिगेशन एजेंसी क़ाइमु कई वई आहे। वफ़ाक़ी काबीना NCCIA जी रूल्स जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। FIA जी साइबर क्राइम विंग खे ख़तमु कयो वियो आहे। साइबर क्राइम्स ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई ऐं डिजिटल राइट्स जी तहफ़्फ़ुज़ जी शुरूआत थी वई आहे। रियासती इदारनि ऐं सरकारी शख़्सियतुनि ख़िलाफ़ प्रोपेगेंडा ते सख़्त कार्रवाई थींदी। साइबर क्राइम में मुलविस माण्हुनि खे 5 या 15 सालनि ताईं सज़ा ऐं ॾंढ लागू थींदो। 11 महीननि बाद NCCIA समूरनि इख़्तियारनि सां फ़ाल थी वई आहे। NCCI साइबर क्राइम्स ख़िलाफ़ कार्रवाई लाइ आलमी इदारनि सां राब्ते में रहंदी। निगरान हुकूमत डिसंबर 2023 में NCCIA जे क़याम जी मंज़ूरी ॾिनी हुई। लाॻापियल ऑफिसर 1 साल ताईं अथॉरिटी में ख़िदमतूं सरअंजाम ॾींदा। अहम ख़बर आहे, सोशल मीडिया ते प्रोपेगेंडा हिरासत करण ऐं अफ़वाह पखड़ींदड़नि जो घेरो वधीक तंग कयो वियो आहे।